पाकिस्तानी शोबिज़ इंडस्ट्री जी मक़बूल अदाकारा सरवत गिलानी मॉडल, टीवी अदाकारा ऐं फिल्म एक्ट्रेस आहे, जॾहिं त वॉइस ओवर आर्टिस्ट बि आहे। सरवत गिलानी 2022 में जग मशहूर फिल्म जॉयलैंड में कमु कयो हो ऐं ऑस्कर अवार्ड लाइ बि नामज़द थी हुई। अदाकारा सरवत गिलानी जो चवणु आहे त माज़ी जी मशहूर बॉलीवुड अदाकारा परवीन बाबी संदसि नाने जे बाबी ख़ानदान सां वास्तो रखंदी हुई। बॉलीवुड जी 70 ऐं 80 जे ॾहाके जी मशहूर ऐं हर दिल अज़ीज़ अदाकारा परवीन बाबी पंहिंजी अदाकारी ऐं ग्लैमर जे हवाले सां सुञाती वेंदी हुई। उहा सरवत गिलानी जी ख़ाला हुई। हुन चयो त संदसि नाने नवाब ग़ुलाम मुहिउद्दीन ख़ान जी ब्रिटिश इंडिया जे दौर में मुतहदा हिंदुस्तान जी नवाबी रियासत हुई। हू मनावदार जो नवाब हो। उहा रियासत 1954 ताईं बरक़रार रही, जंहिं बाद उनखे भारत में ज़म कयो वियो। हुन चयो त बॉलीवुड अदाकार सैफ अली ख़ान संदसि फैमिली फ्रेंड आहे, छो त संदसि वास्तो बि नवाब ख़ानदान सां आहे। जनवरी में हिकु टॉक शो में हुन चयो त विरहाङे बाद संदसि नानो पाकिस्तान हलियो आयो, जॾहिं त संदसि कुझु कुटुंब भारत में रहिजी वियो ऐं संदसि नवाबी रियासत खे गुजरात रियासत में शामिल कयो वियो। सरवत गिलानी जी पैदाइश पेशावर में थी, जॾहिं त संदसि ज़िंदगीअ जो घणो करे हिस्सो सिंध जी राजधानी कराचीअ में गुज़रियो आहे। अदाकारा केतिरनि ई मक़बूल ड्रामनि ऐं फिल्मुनि में कमु करे चुकी आहे। सरवत गिलानी घणो करे औरतुनि जे हक़नि लाइ बि आवाज़ उथारींदी रहंदी आहे। अदाकारा 2014 में फहद मिर्ज़ा सां शादी कई हुई ऐं खेनि 2 पुटनि जो औलाद आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk